अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरिया को ले मुसागढ़ साथ नींदो मुबशर सोलंगी सबका पेरिक नजर हेडलाइंस दे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारा सऊदी अरब जो दौरो। सऊदी अरब के दिफा वारे वजीर शहजादा खालिद बिन सलमान से मुलाकात। ईरान के ड्रोन मिसाइल हमलन का पोइ पैदा थियल सिक्योरिटी सूरत हाल ते गाल बोल। ईरान लाइ हमला रोकण लाइ गडियल कदम खणण ते भी ख्यालन की ॾे वठ। मुलाकात में गडियल स्ट्रेटेजिक दिफाई मुआहदन तहत गडियल कदमन भी ॻाल्हियूं। ISPR मुताबिक मुलाकात में बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ दोस्त मुल्कनि जी कोशिशनि खे मज़बूत बणाइण ते ज़ोर ॾिनो वियो। इलाइक़ाई सिक्योरिटी ताउन खे हथी वठाइण ते भी इत्तफ़ाक़। नायब वज़ीर आज़म ऐं परॾी वज़ीर इज़ाक डार जो UAE जे परॾी वज़ीर सां फ़ोन ते राब्तो। खिते ख़ासि तौर UAE में हमलनि ते ॻणती जो इज़हार। ॿिन्हिनि मुल्कनि पारां अमन ऐं इस्तेहकाम जी अहमियत ते ज़ोर। ईरान पाड़ेसरी अरब मुल्कनि ते हमला मशरूत तौर बंद करण जो ऐलान करे छॾियो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त जेकॾहिं पाड़ेसरी मुल्कनि जी सरज़मीन ईरान ते हमलनि लाइ इस्तेमाल न थी त कंहिं बि पाड़ेसरी मुल्क ते हमलो न थींदो। पाड़ेसरी मुल्क साम्राज्य जे हथनि में खेॾण बंदि कनि। ईरानी सदर चयो त खिते जे मुल्कनि सां ईरान जी का बि दुश्मनी नाहे। उन्हनि खां मौजूदा सूरतहाल ते माफ़ी घुरो था। जेकॾहिं पाड़ेसरी मुल्कनि जी सरज़मीन ईरान ख़िलाफ़ इस्तेमाल थी त हमलनि जो हक रखूं था। अमरीका ईरान जंग जो असर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में घाटे तौर इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 55 रुपया फ़ी लीटर वाध अघनि में इज़ाफ़े बाद पेट्रोल की नई कीमत 301 रुपया 17 पैसा ऐं डीज़ल की नई कीमत 335 रुपया 86 पैसा फ़ी लीटर मुक़रर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जे डेवलपमेंट लेवी 84 रुपयनि 40 पैसनि में वधाए 105 रुपया फ़ी लीटर करे छॾी। नायब वज़ीर आज़म इज़ाक डार चयो आहे त खिते में जंग जी सूरत हाल आहे। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतूं आसमान सां ॻल्हाए रहियूं आहिनि। पाकिस्तान जी पूरी कोशिश त छिकताण में घटिताई अचे। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध मजबूरी में कई वई आहे। पाड़ेसरी मुल्क में पैदा थियल सूरतहाल सॼे खिते खे लिपेट में आणे वरितो आहे। असां गैर मामूली हालतनि मां गुज़री रहिया आहियूं। इज़ाक डार ऐं मोहम्मद औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली परवेज़ मलिक वधीक चयो आहे त जीअं ई मामला बहितर थींदा अघ घटाया वेंदा। हर हफ़्ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में जाइज़ो वरितो वेंदो। सिंध हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। फ़ैसिलो अवाम दुश्मन करार क़ीमतनि में इज़ाफ़ो वापसि वठण जो मुतालबो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त सिंध हुकूमत सां गॾु बीठल आहियूं। असां अवाम जा दुश्मन न आहियूं। हिक ई वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में 55 रुपया फ़ी लीटर वाध अवाम सां ज़ुल्म आहे। सादिया जावेद वधीक चयो आहे त जेकॾहिं हर मुआशी भार सिर्फ़ अवाम ते ई विझणो आहे त पोइ रिलीफ कंहिंखे ॾिनो वेंदो। पाकिस्तान खे बचाइण लाइ हुकूमत सां गॾु आहियूं पर अवाम खे कुचलण वारनि फ़ैसिलनि जो हिसो न बणजंदासीं। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ अवाम स्ट्रापा एहतजाज। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं मुज़ाहिरा। जैकाबाद में टैक्सी ड्राइवर रोडनि ते निकिरी आया। रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो। लाड़काणे में चिंची हलाईंदड़ पौरियतनि पेट्रोल अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। जिनाबाग चौक ऐं SSP चौक ते चिंचियूं बीहारे एहतजाज। अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। बिरपुर ख़ास में बि चिंची रिक्शा ड्राइवर स्ट्रापा एहतजाज। रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मिरपुर बटोरो दड़े कासी अहमद केटी बंदर ऐं ॿियनि शहरनि में बि शेरियनि जो एहतजाज। पौरियतनि ऐं शेरियनि जो चवणु आहे त महांगाई सबबि ग़रीब ऐं अपोरियत तबिको ॿिनि वेलनि जी मानी गबे लाइ परेशान आहे। हुकूमत पेट्रोल अघनि में वाध करे वेतर अवाम मथां पेट्रोल बम किरायो आहे। फौरी तौर नोटिस वठी अघनि में इज़ाफ़ो वापसि वरितो वञे ऐं रिलीफ ॾिनो वञे। रावलपिंडी जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई केस में 47 इश्तिहारी जवाबदारनि खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। ITC कोर्ट में जज अमजद अली शाह पारां केस जो फ़ैसिलो जारी। अदालत पारां जवाबदारनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम। 5-5 लख रुपया ॾंड। सज़ा हेठाल जवाबदारनि में उमर अयूब, मुराद सईद, जुल्फी बुखारी, शहबाज गुल, ज़रताज गुल ऐं ॿिया शामिल। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाई 15 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त बलूचिस्तान जे 2 ज़िलनि में इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवायूं कई वयूं। हरनाई ज़िले में ऑपरेशन दौरान फितना हिंदुस्तान जा 12 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ॿी कार्रवाई बेसमा ज़िले में कई वई जंहिं में फायरिंग जी ॾे वठ में 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े में हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे।
तलार वेझो चईन ॿारनि जी माउ मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ भंबो लगारी में 30 वरनि जी भंबी ज़ाल मौलचंद कोहली जो घर मां फाओ खाधो लाश मिलियो। वारसन मूजिब ख़ुदकुशी कंदड़ औरत जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। सकरण वेझो 11 ॾींहं अॻु गुम थियल नीगर जरोड़ी केनाल मां लाश हथ। ॻोठ मुराद खासकेली वासी 7 वरनि जे ॿारड़े इरफान खासकेली जो लाश मिलियो। नीगर जो मण घर पहुचण ते वारसन में कोहराम। वाक़े जी जांच कराइण जो मुतालबो। अगूणे एमपीए शेरियार शर मथा हमले केस में अगूणे एसएचओ समेत 2 ॼणा बरी। 1 साल अॻु राउती जे कचे में शेरियार शर मथा हमलो थियो हो, जंहिंमें संदसि दोस्त अली मोहम्मद शर मारिजी वियो हो। उबावरोची अदालत अगूणे एसएचओ शकूर लाखो ऐं अहमद खान सीलडो खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो।